सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल जो ओचितो दौरो कयो आहे। वर्क्स एंड सर्विस ऐं जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जो ओचितो दौरो कयो आहे। सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जी इख्तियारनि जी सूबाई वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी आहे। सूबाई वज़ीर जी जेल अमले ऐं पुलिस एहलकारनि सां मुलाक़ात पिणु थी आहे ऐं तफ़सील मालूम कया आहिनि। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो मुआइनो कयो। जेल खाते जे वज़ीर सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो जॾहिं त कैदियुनि जो इस्पताल जो पिणु दौरो कयो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी कैदियुनि सां मिलण आयल वारसनि ऐं शहरनि सां मुलाक़ात थी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी कैदियुनि पारां जेल अंदरि ठाहियल सिंधी टोपियुनि ऐं ॿियनि शयुनि जो मुआइनो कयो आहे। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां कंदासीं। मीरपुर ख़ास खां अवां खे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जो ओचितो दौरो कयो आहे। वर्क्स एंड सर्विस खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जो ओचितो दौरो कयो आहे। सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जे इख्तियारनि सूबाई वज़ीर खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी आहे। सूबाई वज़ीर जेल अमले ऐं पुलिस एहलकारनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता आहिनि। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो मुआइनो कयो आहे। जेल खाते जे वज़ीर सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो। कैदियुनि जी इस्पताल जो दौरो बि कयो आहे।